نحمده ونستعينه ونستغفره ونعوذ بالله من شرور أنفسنا ومن سيئات أعمالنا. من يهده الله فلا مضل له ومن يضلله فلا هادي له. أشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له، وأشهد أن محمدًا عبده ورسوله أرسله بالحق بشيرًا ونذيرًا بين يدي الساعة. من يطع الله ورسوله فقد رشد واهتدى، ومن يعص الله ورسوله فقد ضل وغوى. اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد. يا أيها الذين آمنوا اتقوا الله حق تقاته ولا تموتن إلا وأنتم مسلمون. يا أيها الناس اتقوا ربكم الذي خلقكم من نفس واحدة وخلق منها زوجها وبث منهما رجالا كثيرا ونساء. واتقوا الله الذي تساءلون به والأرحام إن الله كان عليكم رقيبا. يا أيها الذين آمنوا اتقوا الله وقولوا قولا سديدا يصلح لكم أعمالكم ويغفر لكم ذنوبكم، ومن يطع الله ورسوله فقد فاز فوزا عظيما. أما بعد، فإن أصدق الحديث كتاب الله، وخير الهدي هدي محمد صلى الله تعالى عليه وسلم، وشر الأمور محدثاتها، فإن كل محدثة بدعة وكل بدعة ضلالة وكل ضلالة في النار. سبحانك لا علم لنا إلا ما علمتنا إنك أنت العليم الحكيم. رب اشرح لي صدري ويسر لي أمري واحلل عقدة من لساني يفقه قولي. رب زدني علما. قال الله سبحانه في محكم تنزيله بعد أعوذ بالله من الشيطان الرجيم من همزه ونفخه ونفثه. بسم الله الرحمن الرحيم. إنا أنزلناه في ليلة القدر. ليلة القدر خير من 1000 شهر. تنزل الملائكة والروح فيها بإذن ربهم من كل أمر. سلام هي حتى مطلع الفجر، كما قال عز شانه. तमाम तर तारीफ़ात व तस्बीहात, तमजीदात व तहलीलात, तकबीरात व पाकीज़ा कलिमात, किबरियाई साराह वडाई वाखाण वडाई रब्बी दुल जलाल वल इकराम जे शाया निशान, जेको रब अव्वल है, आखिर है, वाहिर है, बातिन है, जेको रब समद है, कंहिंजी परवाह कने, कंहिंजो मुहताज कोन्हे। पूरी कायनात उन जे साम्हूं फ़क़ीर ऐं गदागर ऐं पेनारे जी हैसियत रखे थो, सिवाय उन रब जी ज़ात जी जेको इन अल्लाह हुवल गनीयुल हमीद, बेपरवाह कंहिंजी परवाह कन्हे। नबी हुजे
पैगंबर हुजे, वली हुजे, करामत वारो हुजे, लेकिन रब कायनात के कंहिंजी परवाह कन्हे। रब कायनात एतिरे क़दुरु बेपरवाह जो वक़्त जो नबी पियल खूह में ऐं उन जो पीउ भी नबी थोरे फ़ासिले ते, हू पियल खूह में नबी ऐं घर में वेठल आराम सां उहो भी नबी, रब कायनात न ॿुधायो, बेपरवाह। लेकिन याकूब अलैहिस्सलाम रोईंदे रोईंदे अखियूं विञाए वेठो, रब कायनात न ॿुधायो। लेकिन जॾहिं रब कायनात ॿुधाइण ते आयो, क़ुरान जा अल्फाज़ आहिनि, सूरह यूसुफ खोले ॾिसो, वलम्मा फ़सलतिल ईरु क़ाल अबूहुम इन्नी लअजिदु रीह यूसुफ। यूसुफ मिस्र मां रवानो कोन्हे थियो, यूसुफ जी कमीस मिस्र मां निकिती आहे। याकूब पंहिंजे घर में चवे थो, पुटड़ा इन्नी अजिदु रीह यूसुफ, पुटड़ा अॼु मूंखे यूसुफ जी ख़ुशबू अचे पई। रब कायनात एतिरो बेपरवाह, न ॿुधाइण ते आयो, भरिसां वेठल इलाके में खूह मां ख़बर न पहुती, ॿुधाइण ते आयो मिस्र मां कमीस निकिती, ख़ुशबू याकूब अलैहिस्सलाम के घर में पहुती। करोड़ों दुरूद सलाम इमाम कायनात, फ़ख्र मौजूदात, रहमतुल लिल आलमीन, सरवर कौनैन, रसूल सकलैन, साहिब कुरान, हामिल फुरक़ान, माहि दरख्शान, साक़ी कौसर, शाफ़ी महशर, इमामुल हुदा, इमामुत तुक़ा, सय्यिदुल कौनैन, मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, जिनकी ज़ात मुक़द्दसात। अज़ीज़ान मन, रब कायनात ही पूरी कायनात जोड़ी है। इन कायनात के बारे में ला युसअलु अम्मा यफ़अल, कंहिंखे जुरत कान्हे या ला आसमान मथे छो खलकी, ज़मीन के हेठि छो ठाही, कंहिंखे जुरत हिम्मत कान्हे, केरु पुछण वारो कोन्हे। मूंखां तव्हां खां हर को पुछी सघे थो, आउं 5 मिंट लेट कंहिं प्रोग्राम ते पुॼां, मूंखां पुछी सघो था, साईं टाइम मुक़रर ही हुयो, तव्हां देर आयो, आउं पूछ गछ मुंहिंजी थी सघे थी। लेकिन रब कायनात ला युसअल अम्मा यफ़अल, जीअं चाहे तीअं करे पुछण वारो केरु कोन्हे। ओ रब कायनात, रब्बुक यख़्लुक़ु मा यशा, पूरी कायनात बनायई, जेका शइ वणेसि उहा बणायई, पंहिंजी मर्ज़ी सां, मनशा सां, तक़दीर सां। पोइ हेॾी सारी कायनात बनाई, पोइ अल्लाह ताला व यख़्तार, वरी हेॾी सारी कायनात बनाए, उन्हनि मां वरी चूंड कयई। जेकॾहिं ही सारी ज़मीन बनाई, हेॾी सारी ज़मीन, मशरिक़ मग़रिब शुमाल जुनूब, सॼी ज़मीन कंहिंजी आहे? मुंहिंजी आहे? न, मूं वटि जेकॾहिं ज़मीन हुजे भी सही, खणी 1000 एकड़ जो मालिक हुजां भी सही, लेकिन हमेशा वारिस कोन्हे। आऊं इन दुनिया मां मुंहिंजी अख बूटिजी वञे, औलाद अचे, उन्हनि जो औलाद, उन्हनि जो औलाद, हकीकी वारिस अल्लाह। उन एॾी सारी ज़मीन बनाई, वरी उन ज़मीन जे कुझु टुकरनि जो इख्तियार कयई, उन्हनि जी चूंड कयई। साईं काबतुल्लाह, बैतुल्लाह, ही अल्लाह जो घर रहे, काबतुल्लाह है, हिन जो मक़ाम सभ खां मथे आहे। मस्जिद नबवी जो मक़ाम मथे आहे, मस्जिद अक़सा जो मक़ाम मथे आहे। ऐं अहब्बु बुक़अतिन फिल अर्ज़, ऐं ज़मीन में सभ खां अल्लाह वटि महबूब जायूं अल्लाह जूं मस्जिदूं आहिनि। व अन्नल मसाजिद लिल्लाह, अहिड़ी तरह अल्लाह ताला हिन कायनात जे ज़िंदा रहण लाइ पाणी ख़लक़ियो। वजअलना मिनल माइ कुल्ल शैइन हई, दुनिया में को भी जानदार
जंहिंमें साह हुजे, रूह हुजे, बग़ैर पाणी जे जी कोन थो सघे। वरी उन पाणी मां अल्लाह ताला चूंड कई ज़मज़म जे पाणी जी। अल्लाह जा रसूल फरमाइनि था लिम शुरिब लहू, ज़मज़म जो पाणी उहो पाणी आहे जंहिं इरादे सां माण्हू पीए अल्लाह ताला उन जी हाजत पूरी कंदो। मरीज़ है शिफ़ा लाइ पीए थो, अल्लाह उनखे शिफ़ा ॾे। बे औलादी आहे, औलाद लाइ पीए थो, अल्लाह जी मनशा हुजे अल्लाह उनखे औलाद अता फ़रमाए। अहिड़ी तरह अल्लाह ताला पूरी हिन काइनात में कई सारी मखलूक़ात पैदा कई। जेकॾहिं फ़रिश्तनि खे ॾिसजे, फ़रिश्ता हिकु अज़ीमुल क़दर जलीलुल क़दर मखलूक़ है। अल्लाह उन्हनि खे पैदा कयो, मूजिद उन्हनि जो अल्लाह। वरी अल्लाह ताला उन्हनि मां चूंड कई कुझु फ़रिश्तनि जी, जंहिंमें सरे फ़हरिस्त जिब्रील अमीन है, जंहिंजे बारे में फरमाई नज़ल बिर्रूहुल अमीन। असां जिब्रील खे अमानतदार बनाए करे मोकिलियो। अमीन जो लक़ब सारे फ़रिश्तनि मां चूंड अल्लाह ताला कई। अमीन जो लक़ब अल्लाह ताला जिब्रील खे ॾिनो। अहिड़ी तरह अल्लाह ताला हिन इंसानियत मां चूंड फरमाई। हेॾी सारी इंसानियत है। आदम अलैहिस्सलाम पीउ है, उन खां बाद ताईं जेसीं ताईं दुनिया रहंदी अल्लाह ताला जी हेतिरी मखलूक इंसानियत, लेकिन इन इंसानियत मां अल्लाह ताला वरी चूंड कई। कंहिंजी चूंड कई? अल्लाह ताला नबियनि जी चूंड कई, उम्मत जी रहनुमाई लाइ। नबियनि मां अल्लाह ताला इब्तिदा कई आदम अलैहिस्सलाम ऐं इख्तिताम ख़ातमुन नबिय्यीन मुहम्मदुर रसूलुल्लाह। वरी अल्लाह ताला उन्हनि पैगम्बरनि मां चूंड फरमाई। पहिरियां पूरी इंसानियत मां नबियनि जी चूंड, वरी नबियनि मां अल्लाह ताला चूंड फरमाई। कंहिंजी? फरमाई फस्बिर कमा सबर उलुल अज़्मि मिनर रुसुल। जेकी उलुल अज़्म हिम्मत वारा बुर्दबार, जंहिं किथे लचक न ॾेखारी, उन्हनि पैगम्बरनि जी चूंड फरमाई। उन्हनि जी फ़हरिस्त अल्लाह ताला सूरह अहज़ाब में ॿुधाई। फरमाई व इज़ अख़ज़ना मिनन नबिय्यीन मीसाक़हुम व मिनक व मिन नूह व इब्राहीम व मूसा व ईसा इब्न मरियम। ओए पैगम्बर, उलुल अज़म पैगम्बर, सरे फ़हरिस्त इब्राहीम अलैहिस्सलाम ऐं नूह अलैहिस्सलाम, मूसा अलैहिस्सलाम, ईसा अलैहिस्सलाम ऐं पैगम्बर आख़िर ज़मान मुहम्मदुर रसूलुल्लाह। अल्लाह ताला इन्हनि पैगम्बरनि खे उलुल अज़म जो दर्जो ॾिनो। ॿी जाइ ते अल्लाह ताला आदम अलैहिस्सलाम जे बारे में फरमायो वलम नजिद लहू अज़्मा। आदम अलैहिस्सलाम उलुल अज़म कोन हो। असां उनखे हुकुम ॾिनो सॼी जन्नत तुंहिंजी, जितां वणई सो खा, वला तक़रबा हाज़िहि शजर, हिन वण जे वेझो न वञ। लेकिन शैतान जे बहकावे में अची उन वण मां खाई विधो। फरमाई वलम नजिद लहू अज़्मा, उलुल अज़म न हो। त अल्लाह ताला पंजनि जो इंतिखाब उलुल अज़म ले कयो। वरी अल्लाह ताला उन्हनि पंजनि जे अंदरां अल्लाह ताला ॿिनि जो इंतिखाब कयो। फरमाई वत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला। अल्लाह ताला इब्राहीम अलैहिस्सलाम खे पंहिंजो ख़लील मुक़र्रर कयो। ख़लील अरबी में लफ़्ज़ दोस्त कोन्हे। दोस्त कई अहिड़ा थींदा आहिनि, धोखेबाज़ बि थींदा आहिनि। दोस्त जी सूरत में दुश्मन बि थी वेंदा आहिनि। आस्तीन जा सांप जंहिंखे चऊं, हलनि फिरनि गॾु लेकिन पोयां पुछां छुरो हणनि, अहिड़ा बि दोस्त हूंदा आहिनि। लेकिन ख़लील जी माना है उहो राज़दान दोस्त, जंहिं दोस्त मां, जंहिंजी दोस्ती मां ज़िंदगी में कॾहिं धोखो न मिलियो हुजे, उन दोस्त खे चइबो आहे ख़लील।
रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था इत्तख़ज़ल्लाहु इब्राहीम ख़लीला कमा इत्तख़ज़नी रब्बी ख़लीला। अल्लाह ताला इब्राहिम अलैहिस्सलाम खे ख़लील चूंडियो ऐं अहिड़ीअ तरह मूंखे बि अल्लाह ताला ख़लील चूंडियो। हाणे उन उलुल अज़म मां अल्लाह ताला इंतिख़ाब कई, चूंड कई ॿिनि पैगम्बरनि जी। वरी उन्हनि ॿिनि मां अल्लाह ताला इंतिख़ाब कयो, फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। सभु पैगम्बर उन्हनि जी चूंड उन खां बाद फरमाई वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन। असां पूरी काइनात जे लाइ, पूरी काइनात जे हर ज़रे लाइ अव्हां खे रहमत बनाए करे मोकिलियो। त अज़ीज़ान मन, त अल्लाह ताला हिकिड़ी शइ खे ख़ल्क़े वरी उन मां चूंड करे थो, इहा उन जी वहदानियत आहे। उन वहदानियत में केरु उन जो शरीक कोन्हे। ऐं अल्लाह तो हेतिरी इंसानियत मां कुझनि खे चूंड कई, वरी उन्हनि मां चूंड कई, वरी उन्हनि मां चूंड कई। ला युसअल अम्मा यफ़अल, केरु पुछण वारो कोन्हे। त अहिड़ीअ तरह अल्लाह ताला जी ही ज़मानो जेको पाण गर्दिश करे थो, इहो बि अल्लाह ताला जे हुकुम सां हले थो। अल्लाह ताला इन ज़माने में राति ॾींहुं उन जे मनशा ऐं हुकुम सां हलनि था। त अल्लाह ताला इन ज़माने जे अंदरि ही महीननि जा ॻाणेटा उहे बि अल्लाह ताला जे हुकुम सां आहिनि। त अल्लाह ताला उन्हनि सभिनी महीननि जे अंदरां वरी चूंड फरमाई, फरमाई शहरु रमज़ान अल्लज़ी उन्ज़िल फ़ीहिल क़ुरआन। ही उहो भलारो, बरकतनि वारो, क़दर वारो महीनो आहे जंहिंमें क़ुरान लथो। ऐं क़ुरान जी छा फज़ीलत आहे, छा मान मर्तबो आहे। जंहिं क़ुरान आंदो उनखे नज़ल बिहिर रूहुल अमीन, अमीन जो लक़ब मिलियो। जंहिंजे सीने ते लथो वमा अरसलनाका इल्ला रहमतल लिल आलमीन, पूरी काइनात जे लाइ रहमत बणिजी विया। जंहिं महीने में लथो फरमाई शहरु रमज़ान, ही सॼो महीनो क़ुरान जो महीनो आहे, बरकतनि वारो, रहमतनि वारो। हिन महीने जे अचण सां अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था यग़फ़िरुल्लाहु लिकुल्लि अहलिल क़िबला। हिन महीने जे दाख़िल थियण सां फरमाए अल्लाह ताला रहमत जी बाज करे थो। पोइ अल्लाह ताला अहले क़िबला हर मुसलमान खे इन भलारी नेमत जे वसीले माफ़ करे छॾे थो जेकॾहिं शिरक न हुजे। ऐं उन महीने जी राति पवण सां अल्लाह जो पुकारण वारो फ़रिश्तो चवे थो या बाग़ियल ख़ैर अक़बिल, या बाग़ियल शर अदबिर। ओ भलाइनि जा मुतलाशी, ओ नेकिन जा मुतलाशी, ओ नेकिन खे तलाश करण वारा, अच तुंहिंजे नेकिन में इज़ाफ़ो कयो वेंदो। हिकु नेकी कंदे हिकु सवाब न मिलंदई, हिकु नेकी जो 10, 70, 100 अज़आफ़म मुज़ाअफ़ा अणगणियो हिसाब। ओ नेकिन जा करण वारा आम ॾींहंनि में तो उमरो कयो थे, उमरे जो सवाब मिली पे। अच हिन महीने में उमरो कर, उमरे जो सवाब तोखे हज जो मिलंदो। या बाग़िय शर अदबिर, ओ बुराइनि जा मुतलाशी, सॼो साल अल्लाह जी नाफ़रमानी में महव मशगूल रहियूं, हाणे अच रहमत जा दरवाज़ा खुली विया अथई। ग़ुल्लिक़त अबवाब जहन्नम, जहन्नम जा दरवाज़ा बंदि थी चुका। फुतिहत अबवाबुल जन्नह, जन्नत तुंहिंजे लाइ खुली वई। व सुलसिलत शयातीन, शैतान बंदि थी चुको, हाणे तूं आज़ाद ही, सभिनी शयुनि मुसीबतनि खां आज़ाद ही। अच अल्लाह ताला इन महीने जो इंतिखाब, वरी इन महीने जे अंदरि अल्लाह ताला इंतिखाब कयो, चूंड कयो इन आख़िरी अशरे में, जंहिं अशरे मां पाण गुज़री रहिया आहियो। इन अशरे में छा इन अशरे जी फज़ीलत आहे?
अम्मी आयशा सिद्दीक़ कायनात चवे थी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इज़ा दख़ल अल उश्रुल अख़ीर, जॾहिं आख़िरी अशरो रमज़ान जो आख़िरी ॾहो दाख़िल थींदो हो, अल्लाह जे रसूल दख़ल अल उश्रुल अख़ीर, आख़िरी अशरो आख़िरी ॾहो दाख़िल थी चुको, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम छा कंदा? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी इंतिहाई अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला इंतिहाई मुख़्तसर अल्फाज़न में लेकिन एक जामे हदीस ॿुधाइनि थियूं। हदीस कहिड़ी आहे? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शद्द मिज़रहु, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम संदरो ॿधी छॾींदा। छा अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मआज़ अल्लाह पहलवान हो? कबड्डी ऐं कुश्ती लाइ संदरो ॿधंदा? हरगिज़ न, मआज़ अल्लाह। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नेकियुनि जे समेटण लाइ संदरो ॿधंदा हुआ, नेकियूं कमाइजनि, ही बरकतनि वारो भलाइनि वारो ॾहो शद्द मिज़रहु ऐं अहया लैलहु। सिर्फ़ पाण त इहो अमल महदूद कोन कंदा, ठीकु है साईं, असां पाण अमल करे छॾियासीं, पाण हाजी, पाण नमाज़ी, पाण परहेज़ी न। अहया लैलहु, सॼी राति हिन आख़िरी अशरे जी अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जागी गुज़ारींदा हुआ। ऐं पहिरियां जेको 20 ॾींहंनि वारो जेको अरसो हो उन में अम्मी आयशा चवे थी यख्तलित, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उन में ॿई शयूं अपनाईंदा हुआ, इबादत भी कंदा हुआ, आराम भी कंदा हुआ, बेदारी भी कंदा हुआ, आराम भी कंदा हुआ। लेकिन आख़िरी अशरे में अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी रूटीन मटिजी वेंदी। अहया लैलहु, सॼी रात इबादत में मशगूल। सुभान अल्लाह। अम्मी आयशा पुछे थी ओ सरे ताज, ओ पूरी कायनात जे लिए रहमत, अल्लाह ताला मा तक़द्दम मिन ज़म्बिक व मा तअख़्ख़र, को गुनाह आहे अवां जे दफ़्तर में? को गुनाह कोने। अल्लाह ताला अवां जा सभु अॻियां पुठियां अवां जे खाते में गुनाह नाले का शइ आहे ई कान। अल्लाह जे रसूल सॼी राति बीही पंहिंजे पेरनि खे सुॼाइण, पेरनि ते वरम अचण, अल्लाह जे रसूल ई छाजे लाइ? अल्लाह जे रसूल सिद्दीक़ कायनात खे फरमाइनि था, ओ आयशा पुछी थी मां सॼी राति जागी छाले गुज़ारियां? अल्लाह मुंहिंजा गुनाह माफ़ करे छॾिया, मुंहिंजे खाते में को गुनाह कोन्हे। पोइ जीअं रब मूं ते एॾो वॾो एहसान कयो, अफला अकून अब्दन शकूरा, आयशा छा उन रब जो शुक्र गुज़ार न थियां जंहिं मूं ते एॾी रहमत कई जो मुंहिंजे खाते में को गुनाह ई कोन्हे। अहया लैलहु, सॼी राति शबे बेदारी में, सिर्फ़ पाण ते ई न बल्कि इहो अमल अम्मी आयशा चवे थी अयक़ज़ अहलहु, ऐं घर वारनि खे अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन में शरीक फरमाईंदा, अज़वाज मुतहरा जे दरवाजे के दस्तक ॾींदा, उथो गफ़लत जी निंड छॾियो, पंहिंजे रब खे राज़ी करियो। ऐं इहा सिफ़त ऐं इन शइ जो हुकुम अल्लाह ताला सूरत ताहा जे अंदरि फरमाई वअमुर अहलक बिस्सलाति वस्तबिर अलैहा, सिर्फ़ पाण नमाज़ूं न पढ़ो, घर वारनि खे हुकुम ॾिनो, औलाद खे हुकुम ॾियो, वस्तबिर अलैहा, इन ते हमेशगी इख्तियार करियो। हिकिड़े दफ़े चई छॾियो पुट नमाज़ पढ़, बाबा मूं पुट खे चई छॾियो, औलाद खे चई छॾियो, घरवारी खे हिकिड़े दफ़े चयो नमाज़ पढ़, बसि हिकिड़े दफ़े थी वियो न, वस्तबिर अलैहा, चवंदो रह जेसीं ताईं अल्लाह हुनखे हिदायत ॾे।
ऐं इन शइ जो हुकुम आहे या अय्युहल्लज़ीना आमनू कू अनफुसकुम व अहलीकुम नारा। ऐं ईमान वारो सिर्फ़ पंहिंजे नफ़्स जे पोयां न लॻो त पाण हाजी परहेज़ी रोज़ेदार नमाज़ी बणिजी वञो ऐं घर वारनि जो ख़्यालु न रखो। न, घर वारनि खे बि सेखारियो कू अनफुसकुम, पहिरियां पाण खे बचायो पोइ घर वारनि खे बि बचायो। ऐं अल्लाह जा रसूल वादी मक्का जे अंदरि फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा खे मुखातिब थींदे चवंदा हुआ या फातिमा बिन्ते मुहम्मद अनक़िदी नफ़्सकी मिनन नार फ़इन्नी ला अमलिकु लकी मिनल्लाहि शैया। फातिमा पंहिंजो ख़्यालु कर, पंहिंजो पाण खे जहन्नम खां बचा। फ़इन्नी ला अमलिकु लकी मिनल्लाहि शैया। इन सहारे ते इन आसरे ते सिर्फ़ पंहिंजो मुनहसिर न थिजां जो पीओ ख़ातमुल अंबिया है, पीओ सय्यदुर रुसुल है, सय्यदुल कौनैन है। फ़इन्नी ला अमलिकु लकी मिनल्लाहि शैया। पंहिंजी जिंद पाण छॾाइजां। पोइ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इन आख़िरी अशरे में अम्मी आयशा चवे थी अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पाण ताईं न बल्कि घर वारनि ताईं न बल्कि फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा जे दरवाज़े ते वञी दस्तक ॾेई अली ऐं फातिमा खे निंड मां बेदार करे ख़तमुर रुसुल फरमाइनि था अला तुसल्लियान व तक़ूमान। ओ फातिमा, ओ अली, गफ़लत जी निंड न सुम्हो, छाले नथा अल्लाह जी राह में उथी बिही क़याम ऐं अल्लाह ताला जी बारगाह इलाही में नमाज अदा करियो। चवण वारो केरु आहे? ख़ातमुर रुसुल चवे फरमाए कंहिंखे हुकुम है फातिमा लख़्ते जिगर नूर नज़र मुहम्मदुर रसूलुल्लाह जी न्याणी जन्नत जी राणी उनखे निंड मां बेदार करे अल्लाह जा रसूल फरमाइनि था अला तुसल्लियान व तक़ूमान। छाले नथा नमाज अदा करियो? का फ़र्ज़ नमाज जी ॻाल्हि कान हुई। नऊज़ बिल्ला अली रज़ी अल्लाह ताला अन्हु फ़र्ज़ नमाज कान पढ़ी, फातिमा रज़ी अल्लाह ताला अन्हा फ़र्ज़ नमाज कान पढ़ी सुम्ही रहिया। न, फ़र्ज़ी नमाज कान्हे। रात जे क़याम लाइ अल्लाह जा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दस्तक ॾियनि था। त अज़ीज़ान मन त अल्लाह ताला चूंड कई रमज़ान जी, रमज़ान मां वरी चूंड कई आख़िरी अशरे जी, आख़िरी अशरे मां वरी अल्लाह ताला चूंड कई लैलतुल क़द्र जी। ऐं उन रात जे बारे में छा फरमाई? इन्ना अंज़लनाहु फी लैलतिल क़द्र लैलतुल क़द्रि खैरुम मिन अल्फ़ि शहर तनज़्ज़लुल मलाइकतु वर्रूह। अव्हांखे कहिड़ी ख़बर लैलतुल क़द्र छा आहे? लैलतुल क़द्र 1000 महीननि जी इबादत खां बहितर आहे। बेज़ाहिर असांखे ईअं महसूस थो थिए मआज़ अल्लाह अल्लाह ताला असां सां ज़ुल्म करे छॾियो। अॻियनि उम्मतनि जी उमिरियूं ॾिसूं, क़ुरान जा अल्फाज़ आहिनि वलक़द अरसलना नूहन इला क़ौमिही फलबिस अल्फ़ सनतिन इल्ला 50 आमा। 950 साल ज़िंदगी नूह अलैहिस्सलाम खे ॾिनीसीं। अहिड़ी तरह रिवायतूं मिलनि थियूं आदम अलैहिस्सलाम जे बारे में 1000 साल ज़िंदगी जे बारे में। हाणे उन्हनि जे उमिरियुनि में पंहिंजे उमिरियुनि में फ़र्क़ु ॾिसूं। 40 साल 50 साल 60 साल भला छिके को पहुतो सेंचुरी मुकमल कई 100 साल। हाणे उन्हनि जा अमल 80-40 साल वारा अमल किथे उन्हनि खे पुॼूं? लेकिन अल्लाह ताला हिन उम्मत खे आख़िरी उम्मत करार ॾिनो, लेकिन हिन उम्मत ते वॾो एहसान फरमायो। जेकॾहिं निमाज़नि जो ॻाणेटो कयूं, उन उम्मतनि में जेकॾहिं रिवायतूं मिलनि थियूं 2 नमाज़ूं ऐं हिन उम्मत में 5 नमाज़ूं। 5 नमाज़ूं घणनि जे बराबरि आहिनि? 50 नमाज़नि जे। ऐं हिकिड़ी नमाज़ जेकॾहिं जमात सां मिली वञे 25 नमाज़ूं या 27 नमाज़ूं। हाणे उन्हनि 5 नमाज़नि खे 25 सां ज़रब ॾियूं 125 नमाज़ूं उहे ऐं 5 नमाज़ूं 50 नमाज़नि जो सवाबु
त घणियूं थियूं। हिकु ॾींहं में माण्हू 175 नमाज़ूं अदा करे। ऐं अल्लाह ताला एतिरो इज़ाफ़ो सिर्फ़ु हिते न, जेकॾहिं अल्लाह ताला हज उमरे जी सादत नसीब फरमाए काबतुल्लाह जे अंदरि हिकिड़ी माण्हू नमाज़ पढ़े लख नमाज़नि जे बराबरि। त अज़ीज़ान मन, जेकॾहिं इहो ज़रब ॾींदा हलूं, नंढड़ी ज़िंदगी आहे, हिकु महीनो बि काबतुल्लाह जी नमाज़ नसीब थिए त अॻियनि उम्मतनि जी 1000 साला ज़िंदगी खां असां जूं नमाज़ूं कई दफ़ा वधी वेंदियूं। अहिड़ी तरह राति आहे, शब क़दर जी राति ख़ैरुम मिन अल्फ शहर, 1000 महीननि खां बहितर। 1000 महीननि जो कैलकुलेटर खणी हिसाब खणो, 83 साल जे लॻभॻि इबादत वञी बीहे थी, हिकिड़ी राति जी इबादत। ऐं हिकिड़ी राति माण्हू जेकॾहिं अल्लाह जी बारगाह में बीहे 83 साल जी इबादत मिले थी। ऐं हिकु माण्हू बीमार है, शुगर जो मरीज़ है, ताक़त कान्हे, सिर्फ़ु हिकिड़ो कलाक लैलतुल क़दर जी राति में बीही अल्लाह जी इबादत करे, क़याम करे, तरावी पढ़े, हिकिड़े राति जो हिकिड़े कलाक जो हिसाब करियो, सिर्फ़ु हिकिड़े कलाक जो अंदाज़ो अथव घणनि महीननि जे सवाब उन हिकिड़े कलाक जो मिलंदो। कैलकुलेटर खणी हिसाब कढो, 100 महीननि जी इबादत वञी बीहे थी, हिकिड़े कलाक जी इबादत लैलतुल क़दर जी। ऐं जेकॾहिं इन कंहिंखे एतिरी बि वुसअत न मिले, सिर्फ़ु हिकु सेकंड बि ज़ुबान मां सुभान अल्लाह वल्हम्दुलिल्लाह ला इलाहा इल्लल्लाह वल्लाहु अकबर, हिकु सेकंड जी इबादत करे, हिकु सेकंड में ख़बर अथव घणी इबादत समाइजे थी लैलतुल क़दर जी। हिकु सेकंड 50 रातिनि जे इबादत खां वधीक बीहे थी। अज़ीज़ान मन, जेकॾहिं इहो सॼो सारो मामिलो कैलकुलेटर ते बीही हिसाब कढूं, मुंहिंजी तव्हांजी ज़िंदगी ख़बर न आहे केतिरी आहे, लेकिन इन उम्मत जी औसत उमिरि 50 खां 60 साल है। भला 60 साल 15 साल उहे बालकपन वारा बचपन वारा कढी छॾियूं, बाक़ी घणा बचा? 45 साल। 45 सालनि मां हर साल सिर्फ़ु हिकिड़ी राति अल्लाह जी इबादत में बीही गुज़ारियूं, ऐं उन हिकिड़ी राति घणनि जी बीहे थी? 1000 महीननि जी। ऐं उहा 1000 महीना ज़रब ॾियूं पंहिंजे उन 45 साल ज़िंदगी सां, त अज़ीज़ान मन, अव्हां खे अंदाज़ो आहे घणनि सालनि जी इबादत बीहंदी। अॻियनि उम्मतनि जी 1000 साल ज़िंदगी कंहिं खाते में कान पवंदी, लॻभॻि 4000 साल इबादत वञी बीहंदी। अहिड़ी तरह अल्लाह ताला हिन उम्मत ते इहो बि एहसान फरमायो। हिकु माण्हू आहे, अल्लाह ताला हुनखे वुसअत ॾिनी आहे, तौफ़ीक़ ॾिनी आहे हज जी उमिरि जी। ऐं तो जहिड़ो आऊं ग़रीब या तव्हां ग़रीब, हज जी ताक़त कान्हे। 15 लख रुपया हज है, मामूली अमल कोन्हे। 15 लख रुपया गॾु थियनि, पर अल्लाह ताला हिन उम्मत ते इहो एहसान फरमायो। कहिड़ो एहसान? हिकु माण्हू फजर नमाज़ जमायत सां पढ़े, फजर नमाज जमायत खां पढ़ण खां बाद ज़िक्र अज़कार में मशगूल रहे, इन हाल में सिज उभरे, सिज कनी कढे, 2 रकातूं इशराक जूं अदा करे, 4 पढ़े, 6 पढ़े, 8 पढ़े, सवाब केतिरो है? अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाइनि था, तामताने तामताने, केतिरो सवाब? पूरे हज ऐं उम्रे जो सवाब अल्लाह जा रसूल फरमाइनि था बग़ैर कंहिं नक़्स जे। अज़ीज़ान मन, केॾी न फज़ीलत जी ॻाल्हि आहे हिन उम्मत जी। घणो वक़्तु लॻंदो, फजर खां वठी शराक ताईं मुनो कलाक मस लॻंदो, ऐं इन एतिरे अरसे में अल्लाह ताला उन हाजी जे हज जेतिरो सवाब, उमराई जे उमरे जेतिरो सवाब इन मुसल्ले ते वेही ॾियण सां ॾे।
ऐं पंहिंजी उम्मत जी वरी औसत उमिरि जेका पाण 45 जे हिसाब सां कढूं, रोज़ाना जे हिसाब सां साल रोज़ाना जेकॾहिं असीं इशराक जी नमाज़ जी पाबंदी करियूं, साल में 365 ॾींहं पवंदा ऐं 365 ॾींहंनि जे हिसाब सां 45 सालनि जी उमिरि आहे। हिसाब लॻायूं, अंदाज़ो लॻायो घणा हज उमरा थींदा। 5000 खां मथे हज उमरा टिपी वेंदा। अज़ीज़ान मन, इहो एतिरो सवाब अज़आफ़ मुज़ाअफ़ अल्लाह ताला हिन उम्मत जी मुक़द्दर में लिखियो आहे। त हाणे जेकॾहिं इहो अरसो असांखे मिली वञे, लैलतुल क़द्र मिली वञे, पोइ इन लैलतुल क़द्र में छा घुरूं? अम्मी आयशा रज़ी अल्लाह ताला अन्हा चवे थी, अल्लाह जा रसूल, लैलतुल क़द्र मूंखे मिली बि वञे, राति जो अल्लाह तौफ़ीक़ ॾे, छा घुरां? अल्लाह जा रसूल फरमाइनि था, क़ूली अल्लाहुम्मा इन्नका अफ़ुव्वुन तुहिब्बुल अफ़्व फ़अफ़ु अन्ना। अय अल्लाह, तोखे तूं माफ़ करण वारो आहीं, तोखे माफ़ करणु पसंदि आहे। अय अल्लाह, मूंखे माफ़ फरमा। ऐं ही उहो महीनो आहे, फरमाई ही उहा रात है, इन्ना अंज़लनाहु फी लैलतिन मुबारका इन्ना कुन्ना मुंज़िरीन फीहा युफ़रक़ु कुल्लु अमरिन हकीम। अल्लाह जे रसूल छाले अम्मी आयशा खे हुकुम ॾिनो, तूं अल्लाह खां बख़्शिश घुर। इन लाइ हिन रात में हिकु त तक़दीर अल्लाह ताला लिखी छॾी, 50,000 साल ज़मीन आसमान ठाहिण खां पहिरियां उहा तक़दीर हिन लैलतुल क़द्र में अल्लाह ताला उन जी तक़सीम करे थो सालियाना अमल जो, त ही सॼे साल जा अमाल आहिनि, ही सॼे साल जी तक़दीर आहे। जेकॾहिं इन राति में असांजे तक़दीर में अल्लाह ताला मग़फ़िरत लिखी छॾे, अल्लाह ताला आफ़ियत लिखी छॾे, केॾी न अज़ीम ॻाल्हि आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो चाचो अब्बास अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वटि आया, चवण लॻा, ओ प्यारा पैगंबर, मूंखे का वसीयत करियो ऐं अहिड़ी दुआ सेखारियो जो अल्लाह खां उहा घुरां। अल्लाह जा रसूल फरमाइनि था, सलिल्लाहिल आफ़िया, अल्लाह खां आफ़ियत घुर, अल्लाह खां दरगुज़ारी घुर। अब्बास रज़ी अल्लाह ताला अन्हु वञे थो, कुझु ॾियारा गुज़ारे, वरी चवे थो, अल्लाह जा रसूल, मूंखे को अहिड़ो अमल ॾसियो जंहिं शइ जी अल्लाह खां तलब करियां, घुरां। अल्लाह जा रसूल ग़ज़ब में अची फरमाइनि था, या अब्बास अम्मिन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सलिल्लाहिल आफ़िया, ओ अब्बास, ओ चाचा रसूल, वञ अल्लाह खां आफ़ियत घुर। त अज़ीज़ान मन, वक़्तु पंहिंजी इंतिहा ते पहुचे थो, खोड़ सारियूं ॻाल्हियूं सीने में समायो आयोसि, लेकिन वक़्तु तवक़ुफ़ करण जो इशारो करे थो त अचो हिन आख़िरी अशरे जंहिंजा अक्सर औक़ात गुज़री चुका, बाक़ी कुझु लम्हात बचा आहिनि, कुझु रातियूं बचियूं आहिनि, हिननि खे कारगर बनायूं। नेकियुनि समेटण जी मौसम आहे, वधि खां वधि नेकियूं समेटियूं, राति जो उथी क़यामुल लैल, तरावी, अल्लाह ताला जी बारगाह इलाही में रब पाक खे राज़ी करियूं ऐं पंहिंजे अमाल में अफ़ो ऐं आफ़िया रब खां घुरूं त असांजे अमाल नामे में सॼो साल अल अफ़ु अल आफ़िया लिखियलु हुजे। त अल्लाह ताला खां दुआ आहे, अल्लाह ताला असां सभिनी खे तौफ़ीक़ बख़्शे। आमीन। वमा अलैना इल्लल बलागुल मुबीन।